अस्सलामु अलैकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल कंदासीं धाॿेजी मिल एरिया खां। धाॿेजी मिल एरिया क़ाइम निजी फैक्ट्रियुनि में मक़ामी पौरियतनि खे रोज़गार न मिलण ख़िलाफ़ अङारे ते ऑल पार्टीज़ क़ानफरंस सॾाइण जो फ़ैसिलो। ख़बर मूजिब धाॿेजी मिल एरिया में क़ाइम निजी फैक्ट्री امريلي स्टील मिल में मक़ामी पौरियतनि खे रोज़गार न मिलण ख़िलाफ़ अङारे ते शाम 4 बजे धाॿेजी प्रेस क्लब में APC घुराई वधीक लائع अमल जोड़ण जो اعلان कयो वेंदो। इन मौक़े ते يوسي ڀنڀور जे सदर रहीम ख़ान शोरो धाॿेजी प्रेस क्लब में صحافين सां ॻाल्हाईंदे चयो त امريلي स्टील मिल जे नामनाद इंतिज़ामिया मक़ामी पौरियतनि लाइ रोज़गार जा दरवाज़ा बंदि करे बुख बदहाली ऐं फ़ाक़ा कशी करण ते मजबूर करे छॾियो आहे। वॾे अरसे खां निजी कंपनी खे यरग़माल बणाईंदड़ तासुब परस्त इंतिज़ामिया ॿाहिरियां माण्हू घुराए भर्ती करे रही आहे, जंहिं जे ख़िलाफ़ अङारे खां पोइ मरहले वार एहतियाजी तहरीक हलाए امريلي स्टील मिल जे मुख्य गेट अॻियां धरणो हयो वेंदो। इन मौक़े ते नज़ीर जोखियो, मीर शाह जिलानी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। कैमरामैन टीम सां गॾु शाहिद समूह TN न्यूज़ धाॿेजी।